अलाए कॾहिं हुन ॾहण मां जान छुटंदी ऐं मथां वरी बाबा बि हुनजो ट्रांसफर करायो हुयो ऐं हू वरी सम्झे थो तूं बाबा खे चई करे इहो सभु कुझु कयो आहे। आपी बाबा ये छो कंदो? तू बाबा का मालूम तो करे वठ। मूंखे पाण सम्झ में नथो अचे त हीउ सभु कुझु छा पियो थिए। हाल तूं कहिड़े पासे पियो वञे? सैफ ऐं मां कॾहिं हिकु थी सघंदासीं बि अलाए न। आपी ॾिस, तू सैफ खे दिल सां थी चाहीं ऐं जेको कॾहिं कंहिंखे दिल सां चाहींदो आहे त उहो हुनखे मिलंदो आहे। पर तोसां बि त साॻियो मसलो आहे। तो वारो भोगलो बि कुझु पुछे थो या न? महराज भी मुझे कैफियतन की कभी समझो ही ना है। मुझे इजहार की कभी उन्हें दिल से बतो ही ना है। मुझे तो लगे तो वो वाकई में मुझसे मोहब्बत ना है कंदो। मत छा कयां यहाँ पे। पाण ॿई साॻे दग ते पिया आहिनि। हाणे ॿिन्हिनि जो प्यार पंहिंजो त आहे पर पाण सां गॾु न आहे। मूंखे त लॻंदो आहे त असां बाबा जे हुननि अफ़साननि जो किरदारु आहियूं जिन खे कॾहिं बि प्यार नाहे मिलंदो। ना पे सब पापा जे अफसानन जा किरदार ना आयो न, ये सब प्यार जा पांधीड़ा आयो जिनके प्यार ही ना मिलियो। असा पंहिंजो प्यार जरूर माणींदासीं, हर सूरत में माणींदासीं। जे ये न थी सके तो पोइ हुन प्यार के खत्म करे छॾियो। चरी आई छा प्यार के छो खत्म कयूं? खत्म तो उन रुकावटन के कयूं जिनजे करे असां प्यार हासिल नथा करे सघूं। पर मुझी रुकावट तो पाण में राज है। उनके रस्ते ते आणो पवंदो ऐं ॿुधाइणो पवंदो त प्यार छा आहे। छा चई? कुछ न, मां इहो थी सोचां त इहो सभु कीअं थींदो ऐं अहिड़ो छा कजे जो असांखे असांजो प्यार मिले। छा वाकई प्यार हासिल कजे? किथे असां खुदगर्ज़ त न थी विया आहियूं? पंहिंजो पाण लाइ पिया सोचूं। सामी पाण इन पहलू ते सोचियो ई न आहे। मुझे तो कुछ समझ में ही कोन पे अचे। मुझे लगे पे मेराज का सवा दुनिया मुकम्मल ही ना है। वो आहे तो मां आया न तो कुछ भी ना है। मां भी तीअं महसूस कयां पई। सैफ खां परे हूंदी आहियां त ईअं लॻंदो आहे कि गहरे खूह में किरी पई आहियां ऐं हू मूंसां एतिरी मोहब्बत करे तो तॾहिं मूंसां ईअं करे तो, उते हक़ जताए तो। तो पोइ आप ही पाण खे छा करण खपे? कुछ त कंदासीं, बस थोड़ो वक्त दे, कोई न कोई हल त कॾहिं वठंदासीं। मूंखे अर्शिला सां अॼु ईअं रिएक्ट करण न घुरिजे हा ऐं खेसि मूं पंहिंजी सफ़ाई बयान करण जो को मौक़ो बि त न ॾिनो ऐं मूं हुनखे चमाट वहाए कढी। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।